बदीन में घर ते कब्ज़ो, ख़ानदान जो एहतजाज, तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो। बदीन शहर में रहंदड़ मोहम्मद मूसा लिगारी, ज़ाहिद लिगारी, मुस्बात अज़ीज़ा लिगारी ऐं नंढड़ा ॿार सजाद, अमजद ऐं अयाज़ अली मीडिया खे ॿुधायो आहे त कहरी समेत कुझु माण्हुनि उन्हनि जे घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। मुतासिरीन जो चवणु हो त पंहिंजी बिरादरी जे क़ज़िए में वियल हुआ। जॾहिं वापसि आया त ॾिठऊं त कुझु माण्हू घर अंदरि मौजूदु हुआ जिन खे जबरी तौरु ॿाहिरि कढी छॾियो। उन्हनि चवणु हो त असीं काफ़ी वक़्त खां बदीन शहर में रहूं पिया, असांजो कंहिं सां को तकरार नाहे, पर असां सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। हिननि SSP बदीन खे अपील कई आहे त घर तां कब्ज़ो ख़तमु कराए खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, मुलविस फ़र्दनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। हिननि दाहिंदी सोशल मीडिया टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो खे बयान रिकॉर्ड करायो। सोशल मीडिया सेंटर सिंध जॾहिं त रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान ज़िला बदीन। कहिड़ी जगह ते? ॻोठ आजम ख़ासि कली पाड़ो। असांजो हिते ॻोठ में कज़ियो थी वियो, हिते आयासीं त वरी ॿ ॾींहं हिते वियासीं बदीन मोटी, त हुते असां वियासीं त कुझु नामालूम माण्हू असांजे घरनि ते चढ़ाई करे मसइलो ॿुधायो। अॼु असांजो हिते ॻोठ में थी वियो। पहिरीं नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो ज़ाहिद लिगारी आहे। कहिड़ी जगह ते रहो था? बदीन शहर में रहंदो आहियां। कहिड़ी जगह ते? ॻोठ आजम ख़ासि कली पाड़ो। असांजो हिते ॻोठ में कज़ियो थी वियो, हिते आयासीं त वरी ॿ ॾींहं हिते वियासीं बदीन मोटी, त हुते असां वियासीं त कुझु नामालूम माण्हू असांजे घरनि ते चढ़ाई करे वेठा हुआ। घरनि ते उहे केरु हुआ उनजी ख़बर तव्हांखे? ख़बर पाड़े जा हुआ, सुञातासीं पर नाला कोन था अचनि। कहिड़ी बिरादरी हुआ ऐं असांजे घरनि में कब्ज़ो करे वेठा हुआ। असांखे धमकियूं ॾिनऊं, असांजे फायरिंग वायरिंग बि कयूं। इन करे असां 2-3 थिया दर बदर थिया पिया आहियूं। मुंहिंजा बचा नंढड़ा आहिनि ऐं धिका पई खाइण पर दरनि ते असां इंसाफ़ ॾियो। इंसाफ़ कयो वञे। असां बदीन के SP के असीं अर्ज़ु था करियूं, असां इंसाफ़ कयो वञे।